वार मात कॾहिं मूंखे सूरत होते हाँ सूरत होते हाँ कॾहिं तू जात मुंह में पवंदा आहिनि मां तोखे चवंदी आहियां हथ कढ त खिलंदो आहे ओए बि तयार मां खिलंदो आहियां न हाँ तूं वांगुरु मूं सुरमे दाणी जोड़ो थोड़ी कंदो आहियां छाची मुंहिंजो मुंहुं सुरमे दाणी जहिड़ो आहे हाय मुंहिंजी क़िस्मत त उन ॾींहुं फिटी हुई जेॾी मां तोसां निकाह कयो मारे छॾी ॾाइण एतिरो न रो मां चयो तूं बस कर एतिरो न रो मुंहिंजी गुंदड़ी छाची मां गुंदड़ी आहियां हाँ काॾे कयमि वेलण बि त अॼु तोखे मां न छॾ बचायो अरे आहे कोई ॾाइण मां मूंखे बचाए मां हाणे हिकिड़ो मिंट बि हिन घर में न रहंदसि महीने के समय मूंखे छॾे किथे ॾिना वञ अरकान ॾिठा थी पइजा अरे लगे तो मेरे घर में का इमरान खान या पोजीशन जंग लग गया पूरा अच्छा रखियो मैं कड़ी बाहर की दवा नहीं रड़ पे दे दे बागा देख खबर तबीयत ठीक तो नहीं है तबीयत हल्की फुल्की रोज खराब रहती है पर यार जी तंगत सुर बजी होते हां पहले से दो दिसों में कोड़े लूणा ही तेल का मालिश पे यार बेटा तो मुझे लूण में पर के देख खबर क्यों छाई हाथी घेरो दिया यार तोखे तो खबर है ना सामा मुझे कितनी प्यारी है मुझे वडी खबर है ये फकीर के भोलड़ी प्यारी है यार मजा लग गया मां होते मोटेरा धनन तब तो के मजा किच लग गया या नहीं जाला है रोज खाई बुधाए थियो छाई वधी के मुखे भी खबर कोने का मां सुतो जो मजे सा सुतो पे हां ओ जदो जी मुखे मलत तोड़ी उतारे मुंह सिर्फ एतरो ॾिठो मुंह ते थोरो मोकिलियो तो यार मुखा निकरी वई खेल ओए त वाह मुते मोचण जा बस करा हुया इते कुटे इते में धक्के लगा यार बुधस हने तो के बल्ले तू है तो होने के कुछ मार गयो इन करे कुछ बस जोडी रात मुने के 4 लत्तू जोरे मारू दी ने तो खराब थी थे ने तो खराब ने तो मुंह खराब ने पर सिधो गलन त लत्तू है मार पो बुध एकड़ी गाल बुधाए ई जगह वट्टी हुई या ये जे में यो वो मलाई खादी हां वो कोपर वाली ही या स्टील वाली यार हां समझा तो तक कापर वाली वट्टी में हुई मरी है तो छाछो ने खा मरी वे अरे बापी जे का है ना स्टील वाली वट्टी में मलाई रख दिया और कोपर वाली वट्टी में मैं करूं मां सुचवा चिका धोगराई जाते मत दास धप कर थी मैंने यारा मोटा का सलाह दे छा के हां सलाह जी मुफ्त में मैं सलाह नहीं दी तो ही नया चले वाला दे दी बोले यार रामबुटा तो के तो खबर है ना तू मुझे दोस्त है हां तू मुझे दुखे वक्त में कमी दो आई का सलाह दे हां ये का सलाह पर वही कर यो तू भाभी के सामने देखो ना तारीफ क्या हां की है वाह तो तुझी हसीन सूरत हाय हाय वाह तो तू सही वाह तो जड़ो भी चंटे जड़ो चारो इकट्ठो ही ना वणदी तुमके कोने पर तुझे करे हां वणदी कोने वणदी मां बुधाया ना ना अरे कुड़दाणी वणदी ना बस वणदिया न वणदिया तू मुके सलाह दे मुके छा कर हां मां बुधाया माने जेकर अञाम नथो मुड़ी त शेरो शारी कर है की शेरो शारी किया दिल पर तुझी टिक्की जण कोनेस्टान दी टिक्की ये मुके नहीं था ॿियो कुछ बुधा भला मुशायरो कयो भला इते ॿियो छा मुशायरो कवाली त मूंखे ईंदी बि कोन्हे भर तो झोली हाणे बोल न कर मो पाणी दे हां हम पाणी दो मां एडो बहादुर एडो मां बहादुर छी मां मोकलिया ॾिसां एडो बहादुर हां ॾिसां अरे चुप कर ता तू संग अंगा पाण के समझे दे का सिंधी
अक जी चिबी तव्हां ई ॿुधायो भला मूं कहिड़ो ॾोह कयो मूंखे अहिड़ो कुटियो अथसि मां तव्हांखे ॿुधाए कोन सघंदुमि कि कहिड़ी कहिड़ी जॻह ते कुटियो अथसि कारी तयारी आहे बेगम मां पंहिंजी माइटनि थी वञा हाणे मां हिते 1 मिंट बिना रहंदसि ये मुझे गाल तो मत बेटी मुझे चलना मत बेटी मुझे तो घर से केर कोने हां ठीक गाल आ जेकॾहिं तूं मूंखे मेकअप वठी ॾींदे घर जो सीधो सामान वठी ॾींदे त मां हिते रहंदसि न त मां हिते न रहंदसि हाणे गाल ॿुधी सलमा गाल कर ताल मूंसां न कर अॻे सियारो आयो त खपाईंदो हुयसि बड़ी उहा सीज़न बि वई हाणे चवी त मां लाहिया माण्हुनि जा बगल कयां हजामत शुरू मिटी सच पुछी ना मूं वटि एतिरो न आहे जो मां तोखे सुवारी सुठी ॾेई वठी सघां त पोइ मां छा कयां सियारे जो जोड़ो आहे त ऊन्हारे जो न आहे सैंडल आहे त जुती न आहे क्रीम आहे त पाउडर न आहे ओ मुंहिंजी मिठी ओ मुंहिंजी राणी साॻी हालत आहे खीसो आहे पर यार पैसो कोन्हे पैसो कोन्हे त पोइ निभागा मूंसां शादी छो की इहो वरी छा थी चई मूंसां शादी छो कई ॼण मूं तो शादी कई आहे तो मूंसां शादी कई कोन्हे ओॾी महिल कीअं बि चई हल त कोर्ट में निकाह कई तकड़ी पाण पी वेन में भॼी निकाह वेरे त मां शाहिद बि कोन तुंहिंजे अॻियां मूं 3 दफ़ा हा करे क़बूल कई हाँ तुझे पी को ये बचाले मुझे भी फरियाद कई हाँ पी मुखे गाने दे मुझे भी फरियाद तोते तो मुझे कुंथर पुट के भजाए भैया ठयो तुझे भी का मन टिड्या नथी जे करे तुझे भी फरियाद कई तो छा थियो माप को लोधी लाया मुझे पी जे अग्या भी चंगा भला कंद झुकाए वेंदा है जुगल दे त खबर मिठी तुझो भी भला छा न मिठा जज भी मुझे पिए जे आग्या कंद झुकाए वेंदा अल्लाह अच्छा ही भला तुझो भी मुझे भी ना यार पीने गई नहीं यार हाँ जुगल ने खबर हो जा मत जवाब क्या सा मु तो चर्चा को करी तो सा चर्चा न कया त भला बे मां के सा चर्चा कया हां भला बे के सा चर्चा करे मुके पादर थोड़ी कहना पादर नहीं खाना मां भी तो केड़ो पराठो हलवो थी खारा हां निभागा जेका फोन ते मुसा कूड़ गालाई तो है मुजी पिटी हुई किस्मत जो तो सब प्यार करे शादी के कूड़ा केड़ा कूड़ गलाया मां तो कुड़ी तो यो कूड़ गलायो तो बैंकॉक में मुजो बूटन जो दुकान है जापान में मुजो रांदकन जो दुकान है अमेरिका में मुजो हथियारन जो दुकान है आई तो यो बचायो तो पाकिस्तान में मुजो रांदकन जो दुकान है रानी ओ मुजी चिगमड़ी मोटन दुकान जे बारे में मु तो कहने बुधायो ही वो वरी केड़ो कूड़ जो सब कूड़ नाणू तो असेंबली में की पहुंचू ये सियासतदान बदल कर कूड़ थानन ना इमरान खान की तो जे आपको घबराना नहीं है वो साथ में घबरायो निभागा तो सा शादी करे मां कच्ची फातिया मुखे लगे तो मुखे किथे भानन जा तावीज त न कराया हो चरी जे कने न दिल में सच्ची मोहब्बत हुजे तो तावीज छा करना मां तो हथ तो बता जो कोई सिद्धो करे पर्ची कोन हां हथ तो बता ना जिंदगी है मां मुखे खबर है very good गाल बाकी थारे घणे गाल उरे जाए के करारे खाना उनेरो निभागा यो ब्रेक अंदर खणी अचजा हां के खणी हाले तई रे हां सही सलाह पहिरियों ही असां यो प्लान करे छॾो ठही वेंदासीं चंगाई छुट्टी वारी मुंहिंजी सलाह न पहिरीं हा तूं कहिड़ी सलाह अरे रे ॻाल्हि त ॿुध ॻाल्हि खे खणण लाइ को मुशारो को महफ़िल मूं सम्झाई में तो पाण त कोन या ॻाल्हि कई छॾ पंहिंजी यार छते गोरी वारी रेग छा कयां ओ यो समकरा ने ॾिठो अथई मरी इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन सॻो थियो वरी ओ जट मरी न आहे जीरो हिकिड़ो कमु करे हिन खां वञी सीते सामान जो सौदो खणिया त पचाए खाओ न बा मां तो वञा चरिया थियां था कर्ज खणो तव्हां पादर खाओ मो मूंखे लाचार घणेयो तेरा बुढ़ा तू ही मुझे दोस्त है ना हां के वक्त में तू ही कमी दे परे पादर में दोस्त नहीं मैं कोनी दी
से कौन भी दे तू ना हमारा भी दिया पादर के खाई दो पोवरी मां घर में जड़ कोनी दो मैं पोवरी मत आते मानी खाई केड़ी मानी दो खा रही पादर में राजो मुके अभी राजो सन मानी पची पई तुम्हारी भारी जो कुत्ते के दे मां तो तब है ना कई जणिया कुत्ते के ना अरे मां तो दोस्त आ पिछनी क्या लगन गला तुम तो वफादार है ना कुत्ते हम वफादार देखा मन कुरान के मन आजा मन इसे दे इसे दे हां कार कबूतर दे सो तो दी तो सब अपने भाई अरे गाल मुझे हर बोल ना ना मजाक सुनो मन इसे दे मकरानी दे हने भाई ने बोला अरे मारी जाओ कौन मारी दो कुछ करे ना तो मुंह टच जाए हां ये छोड़ो अल्लाह करे इस बाकी मुझे लगे काम तो लगे नचड़ा खाई को मोटंदो मिठी ओ मिठी छाती बेटा हम बुते के मोकलो थमे मन हां से मकरानी खा सामान उठल लाए अच्छा पर मिठी कर्ज असली चोट चढ़ी रहा सही पर मिठी कर्ज असल सफाई चोट चढ़ी रहा थई यार कहन कह लूसी कर्जी जी दर खड़कायो मां ब मिठी डटा डाडा तो जान पर गाल के समझी मिठा मां हिकड़ो ड्रामो की ना जे कदे तू कावड़ न करी त हां केड़ो ड्रामो करंदी है निभागी कदी चाल के बेसा निकाल ओ निभागा तू तो गाल के टको भी न तो समझी मुजो मतलब है त हाने जेको कर्जी ईंदो एड़ो हथड़ो घुमाई दी सा असल सुरी लागी हलावे हां हथड़ो वरी बेरते घुमाईंदी है मां चवंदो है मिठी मुझे पेट दे थदड़ा कढ चवंदी है हल हल मां का तू नौकरानी थोड़ी आया एड़ा लफ्ज गले मुझे गैरत के डब न दे मिठी ओ चरा अकुल जा अक्का बर तू तो गाल के टको न थो समझी समझा ना आखिर तू चोण छाती जा हल मुके यो बुधा इनमें तोड़ पैसा आहिन इसाना है ये तू जो बैठी आई बुध निभागा हिकड़ी अटकल थी सके थी केड़ी अटकल बेटी अच तक कन्न में चकणे ओ मुंजो मतलब है त कन्न में बुधाई अलाए मां जो टेण थी वेला जा मिठी समझई मुंजा अक्का बर समझिए मिठी गाल त सुरी कई तई पर जे कदन ये न थे केर घर में आहे मां समझा तो ये जाए जो मसवाड़ी मिठल पहुंची वियो मिठी हाणे छाती तो तू हाणे हल तू परवाही न कर मां आने के पानी दी मिल जा ठीक चांदली न कजा ना ना मदान दी न कर हां बने निभागा हां बने चल सा केर घर में आहे काने जो तोरा रोल मुर्स ते पुत्रा ओए ओ किधर है तू ओए किथे छुप गया ओए आज मैं तेनू नहीं छड़ांगा ओए ओ शायद बाहर निकलो आज मैं तेनू नहीं छड़ांगा वरी मथे में सूरी लड़ तू बची वे ओ का साई तो ला पैसा मिलींदा पर जजा जे करे निभागा असा इज्जतदार जला मथे में सूर विधो थई ओ तू ते इज्जतदार लगनी है मैनू पर तेरा शौहर ते इज्जतदार नहीं है ओए ने मैनू बड़ा जलील कीता होया है झूठे लारे लपे दे के झूठे वादे करके ओ पतली गली तो नस जांदा ओए तू केड़ी थो गाल करे यो निभागो आ है एड़ो तू मुझे एकड़ी गाल बुझ मां भी यो सोचा दे तो जेड़ो इज्जतदार मुखे मिले तो मां और से निकाह करे वेई ना सच थी चवई हां की कह रही है सोनिए सच थी चवई तो जेड़ो कोई इज्जतदार हो जाए तो मां और से निकाह करे वेई ना ओ ते ठीक है फिर तू मैं तेनू गोश्त दे पैसे छड़ दिते पक हां मैं तेनू छड़ दिते मैं हुन नहीं लेवांगा तेनू गोश्त दे पैसे पैसा छे रे ना सागर पोए कमो कर महीने जो
मोकले छॾे ओए गोश्त बहु तेनू देंगा मैं किना गोश्त चाहिदा केड़ा गोश्त चाहिदा गल कर सुनिए बकरे दा गोश्त मच्छी दा गोश्त केड़ा गोश्त चाहिए ना मच्छी जो तो न खाए न बकरे जो मोकले ओ ठीक है सुनिए बकरे दा गोश्त आ जाएगा ठीक है मैं चले आऊं ठीक है गाने पर गोश्त खणी अच जा वो गोश्त जिन्ना कहेंगे गोश्त मैं लेके आवांगा तू ऐ कर राबूटो ने भेज दी तो मैं उन्हें भी दे दिया ठीक है उन्हें मोकला ना मोकला पर निभागा तू याद करे गोश्त मोकले छे ठीक है चलो ठीक है मैं चले आ ठीक है मेहरबानी तुझी यो निभागो रे मारो मुझसे चंट्रो के ना आवे ई सब आया निभागा तो के थे मां जानी एशिया रे कमरे में सुतो पियो वयो थे नेरियो कासाई आयो कासाई हां ॾाढी सियाणी आई बेटी मूंखे ख़बर आहे कोन के लारा लपा ॾिना हूंदा असल सॼी ज़िंदगी कर्ज़ यादि ई न कंदो एड़ा लारा लपा ॾिना थमास बेटी तुंहिंजूं इहे कुर्बानियूं ॾिसी दिलि चए थी त तूं जुदाई न थिए हा सही थो चई ऐं मां भला साईं खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त असांजे घर में रुगो ख़ैर हुजे ऐं बाक़ी जेके इहे कर्ज़ी आहिनि हिन जो कर्ज़ बि ख़तमु थिए छो त तूं त मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा आहीं न जेकॾहिं मुंहिंजो दम निकिरे त तुंहिंजी बाहुनि में बेटी मां तोसां ॾाढी मोहबत कंदो आहियां आई लव यू लव यू 3 love you 4 love you 5 love you 6 7 8 9 10 ए बाबा मुझे मथे में सूर पिया अच चाय खाए पिया जाग माटा इहो तो खण तो थे खंड गपदा सा सा गपदा बदा हालत अच्छा है मरिया हां चाहे हम ये खाए दो ठा मुझे लग सड़क ठा जाए मरिया मुझे ठा थोड़ी रे पिल्ला चाहे दो चाहे शादी हो करो चाहे वाह इकड़ी रे हक हक बर हक 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 बर हक 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 बर हक के रही मां हक लतीफ शाह लतीफ जी लतीफ फकीर माफ कर बा सा पण पिन दा तू असा बड़ा छोरा ताड़ी ना का छदी मां पिनण वारो फ़कीर न आहियां छो त पिनण वारनि ते ख़ुदा जी लानत हूंदी आहे ऐं जेके हुक्मरान पंहिंजे क़ौम जे बचनि खे पिनाईंदा आहिनि उन्हनि ते बि ख़ुदा जी वॾी लानत हूंदी आहे मां त पैगाम लतीफ़ खणी दर दर ते निकितो आहियां अॼु सिंध में हर घटीअ में हर चौक ते मासूम बच्चा पिनण ते मजबूर आहिनि इन हुक्मराननि खे शर्म अचणु खपे इन मासूम बच्चनि खे पिनण खां बचाइनि सचो है फकीर कुरान पैगाम लतीफ़ खे दर दर ते पहुचाइण जे लाइ अमन ऐं सलामती जो पैगाम खणी निकितो आहियां त सिंध में जेके क़ौमूं क़ौमी जहिड़ा थियूं कनि ऐं जेके सरदार क़ौमी जहिड़ा था कराइनि उहे ख़ुदा जे ख़ौफ़ खां हुजनि क़ौमुनि खे पाण में न विढ़ाइनि क़ौमुनि जी बर्बादी न कनि सिंध क़ौमुनि सां सलामत आहे जेकॾहिं क़ौमूं ख़तमु थी वियूं त इहा धरती ख़तमु थी वेंदी वाकई लतीफ जो पार कुरान इते की आहे कुरान सा पढ़ चयो मां न त पैगाम लतीफ़ खणी दर दर ते पहुतो आहियां ऐं उस्ताद बुखारी जो ही बेत त जागो जागो बांग असांजी दर दर ठक ठक डांग असांजी पर हिते की आहे फकीर साईं हिते मूंखे ख़बर पई त ॿ नौजवान भटकियल रहनि था उन्हनि खे राह ते आणण जे लाइ आहियां शाहिद ऐं साइमा जेकॾहिं उहे तोसां मिली वञनि त उन्हनि खे चइजांइ त ईअं न कयो इहे जेके जज़्बात में मोबाइल फ़ोनुनि ते छोकिरियूं शादियूं कंदियूं आहिनि उन्हनि खे सवाइ तबाही खां कुझु बि न मिलंदो आहे बसि मुंहिंजो उन्हनि खे इहो पैगाम लतीफ़ ज़रूरु ॾिजे
अल्लाह खड़ी हो सुनाने तो आज अरे क्या से अब्बो ताली मार पैसे कमाई को उठे जा रहे हो तारता फूकेर बाजा जी को फकीर आयो अल्लाह जो कसम ता बिन नाला थी हां सजी बायो डेटा पानी बुधायो आई पोए पोए छा रुगो लती बजू गालियूं करे दुनिया जहान के समझायो पर मुके कहां जी गाल जका कई मुझे केरन डेटा तभी न छडाए हिकड़ो फकीर तोखे दड़काड़े हलियो वियो की अची जी गाल समझ में सदाई हिन भावो असांखे बोर कंदो आहे अरे चंगा छुट्टी चंगा अञा ताणी कोने भागो कर्ज़ी आयो त नाहे अचण वारो त हूंदो घर के जे पी जो नाहे ई घर मुझे पुरपिय जुआ जैसी जे रोवरा यो ई तस्वीर वाह पर थी इसने ये चिड़त न चिड़ी सी तो मुझे ना गुर्दो ते असर तो पे मां इने करे थी चवा तू वेझे अची तो मूंखे किताड़ी थी थे किताड़ी तो खेदी दे किताड़ी मुखे जण खबर सुना अजर से मां केडो न सुणो थियो ये सागा ये लक्स ये सापुन खान बार वणी तो वापस थियो या गाल ता हकीकत है अज सफा साफ सुथरो थी आयो है पर कपड़ा तो वही पाया है अयो धोबी कपड़ा कौन है उन्हें कहीं पाया अच्छा सही असल मुझी आज दिल थी चवे तो मां तो के पहले दोदर में व्यारा जिते तो आरो ती में तो खेला कोले सके ऐ मुझी दिल थी चवे तो मो तो पे अंदर जे सतुनिया में लिका दिला पुहान मावना हां वने कबीर होती खुशखबरी तो बुझी भाई बड़ी केड़ी खुशखबरिया या खुशखबरी सही सवा सिर तो ने खुशखबरी बुधाई थी 31 मार्च शहानी शादी हाल में तैयार से थी अच्छी सफा तैयार थी हां तैयार थी हां तो मासवास शेप पूरा दावी जी मिटल तो के खबर है मां तो सा मूसावली शाह मां तो सा अरे छा वो का जल्दी बुधाए ने मां तो सा शहानी शादी हाल में शादी कंदस अल्लाह तो जेडी शादी के तो मां फाकू कर के तो के खबर है निकाह जो मौलवी जो को उन जो बंदोबस्त मुंह पाण करे छडियो अच्छा मां बोली दिनो जा न तू न उठी यो खर्च बची को हां यो खर्च तो जो मुंह बचाए हां बोला हां बन पक्का हां पक्का वाह हां तैयार थी अच जा मोड़ कदी अच जा हां बोल ये हां रसीद अच्छा अच्छा हां सही है ठीक है हां टाटा बाय 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 शक्ल से आयो है मूसा इश्क आशिक ज़हर प्यार में दी बिस्कुट खड़ो रामपुटा शक्ल दिसी के मंटा के टुंडा के धपरा मोआ लिभागा आया इनसे शादी कर मांजी हालत तो दिसे बाजे ये ना किते दी गाला ना तो हीराई तई ये फिदा ये मंडा टुंडा ना किते दी गाल मानुन के नी किक पई दी गड़े एड़ी माई दादी तनु फिर कोई फिरी दो ने कुरा रामपुटा तो की तो खबर है ना हां शायद मुझे करे पंजी अम्मा अमीरानी जिंदगी छदे मु बेचारी सा मुके सारो नहीं आई मुसा शादी कई हां भजाई जैसा है तो जो तू औरत थी करे इन सबनी के मोह थी मुझे तो के सलाम आयो ता जी मोहब्बत से करे तो मां शायद जो नौकर थी दौरान आई खैर छदे नंगालन के सुतर सूट सोतो जागे महाने बना की कुर्सी खाने में ठीक है भाई हां अरे मानी बच्चन आ जाएगा ना भजाई चाहे न ठाए दे हां हां हिबा मल्ले वाश मल्ले
सिंध जो मगणो रचियो अरे सलाम वालेकुम रामूटा। अरे वालेकुम सलाम। अरे दे खबर रामूटा। अरे किराल थे रे। अरे बेटा उन्हें एड़ा चंबा ठपी वडी मल खबर कोनेगा। अरे यार नहीं हे अरे कावड़ के करी छजे मेरी बाप कर जेतरा मुंह तो खे उतरा तो बड़े मुके मां तो के चंबा है। अरे अनुनी आउ पीछो यार तेजी छो पीछो लगाना कई मरी तो कई बेची में चारो हेडा। अरे यार बाप कमी तो जो जिंदगी बना छड़ी हे बलो जो रीशा तो सा रीशा। अरे मुंह खराब न कर वरी तो लसुल जो खबर पजी। अरे सीधी उन्हें दी खबर कौन पड़ गए है ये वाली मुझे जिंदगी न ठाई सा करे। अरे यार हाने मां तू के छा कंदो यार ना मां मुखे हु मानु समझो दिया। अरे तू आई कौन खड़ी कंजल थी वनी यार कलो तू जो कर दो छे। अरे निगुरदा अरे कलो तू जो पे जो घरा तू पारो दारू छडाऊ आया जड़ो तू कोई। अरे गाल बुझे मां तुम्हारे हराम जे पैसन ते हच कोन कंदुस। गाल बुझे एक दी बुथंदे कला हाज राम बूटो खान अठो हच कर बानन जे शहर में लतो बस ना। अरे जे हुक्म करी त अजय तुझो सऊदी जो टिकट कटराया कल टिकट हराम जे पैसन ते मां हच कोन कंदुस। ओ भला हराम जे पैसन ते नाना ने विदे बांग्लादेश। अरे तू जे आयो छु जे कम सावा समझी तो वेंदे रे छाड़े मतलब आउ पे जो कर्ज वठना यार कुछ चाहिए कर्ज पहुंचाई दी माल दी मोह मत भरती है थाने घर में भागा बिछोई। मोकल मोकल जल्दी कर ए आईने में घड़ो पे जो मूड सड़ पसंद कौन कर रहा है वन यार अरे ए कथार अरे ये ख्याल बित में न लगी है गई मुझे रंग थे। अरे वाह मेम साहब अरे कमाल जो डालने साथ तुझो हे वही कम करो तब मौजो कर चलावे। मिठल तू एतरी तारीफ करे मुखे ना पांजे इश्क में ना रुला। अरे कलंदर जो कसम मां तो सा हेतरो मोहब्बत करया हेतरो तो मजरू जे पेप कोन करे। मिठल मुंजी दिल भी ना सजो तुझे एतरी जड़ी थी वया तुझे करे जो रात जो निंटी न थी अजे दिल थी जावे तू भर में हुजी तो सब प्यार कया या आस अंदर में यार हल्लो घर में अचियो हां तो तुझे सिर्फ गानो गायो हिकड़ो तो के सरप्राइज देना यो सरप्राइज वाली चाहिए। सरप्राइज यो हुंदो है मेरा गिफ्ट दिया तोखे। अरे वाह को जल्दी कर 31 मार्च शानी शादी हाल में तैयार किए छे। तैयार किए जामू जो कुर्बानी करनी है तुम जो कुर्बानी न कंदम ईसा मां तो सा। अरे कलंदर कसम जामू सा मां तो सा। अरे जल्दी बता जामू सा मां तो सा शादी करना होती। हां कूड़ तो कौन थो गला है कूड़ न थो गला है वो सच थो गला है जी। अरे पो तुझो हुक्म आ जानी हे बलो जी तैयार थी तो जे कुर्बानी जो जानवर तैयार किया। ठीक है पक सुठो तैयार थी जा वही जी सेंजे खुशबू खुशबुआणी जा उते धपना अचे मखे हाने जे तो आई पे थोड़ी वेचण का पो बचे तो भला बुधाऊ शाख में महीनो खन गया। तो पो शादी का पो महीनो खान शाख में गई नहीं। ठीक है पो राबूटे के वे जा मुखे बता पे आयो अल तू आने वन तैयार थी 31 मार्च यार साची बन जा 31 पर अथरो अगे अच्छा ओने का पेरा तो तू वही इन दो ही घर में शादी थी 31 मार्च ते। अशमले टाटा रे वाली जान छने भागा रामबुटा ओ रामबुटा वयो सिद्ध ने मंगणा। हां यो निभागे तू एकड़ो कम कर वनी इने निभागे का वनी दुकान सीधो सामान खाई ना भाई ना मां कोन मां तो भाग गई बा माने नहीं। अरे तू वन तो के सामान नी तो मुने के समझाई छड्यो हल तो के मां एकड़ी गाल कन में बुधाया थी ओ तो वही सामान। हां हां
तेरो तो ही कौन दो जे किए इंदो हथ वरी केंजो लगो दस मुंह वाकई मजा आवन सामान खणी आवन सब तो जाम सारो सामान में तो वन लाला तू अच्छी में छा वो जाने जाना तुझे पूछ पे भरी वापस मुड़के ये खबर तो खुश है हाँ ॾाढी खुश आहियां पर मां थोड़ा परे थी ॻाल्हि आहे क्यों बात मां नसवाड़ थी माजूने खुराक है माजूने खुराक वरी माजू ने खुराक हाँ मैं जो छेड़ो वात में करी पूरा गोठ तो लथाड़ी नी बाग होते थी भी यार नाराज थी ये कटे दो बस ठीक है तू ये बता खुश ना ही मैं ॾाढो खुश आहियां अॼु मुंहिंजो ॾींहुं राति निंड पिटी वियो आ लाला हाणे त तुंहिंजी निंड फिटंदी असल टेंशन ई न खण हाँ हाँ ॿियो ख़ैर लॻी पई आहे हाँ हाँ ख़ैर लॻो पिया तूं ठीकु आहीं न लाला असां बि फर्स्ट क्लास पसंदि हुया राति जो निंड ख़तमु थी वियो ॾाढो बुखार थी वियो तुंहिंजो इसमें बुखार त हाणे वधीक मां हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदमि तोखे ख़बर आहे उहो इहो 31 मार्च शाहाणी शादी हाल में घोट थी अचिजा जीअं हिन लहंगो पातो अथई न ईअं ई लहंगो पाए अचिजा मुंहिंजो छा थींदो उते छा थींदो भई भावा तुंहिंजी मूंसां शादी थींदी मूंसां शादी हा तोसां शादी वो न सही कि त मां ख़ाब त न थो ॾिसां असां मूंखे बि त न अचे हिकिड़ो पतियो पटे तो त चयो चक्कर न मां चक्कर ई नहीं ॿुधायो तो ख़्वाब न ॾिसी हक़ीक़त आहे कहिड़ो चक्कर अंग्री कयो सॉरी लाला हाणे तूं तयार थी अचिजा हा ऐं नसवार न हाणे ॼाण ॾाढी धप थी अचे तुंहिंजे वात मां वो ख़तम उछला छॾियो बस उछलाए छॾी न हाणे वरी वेंजी सेंजी पोइ अचिजा 31 मार्च ते वरी बि वेंजे हा वेंजी न आई त पोइ छा कटर मां निकिरी ॿाहिरि ईंदे छा भलो थी वेंदुसि भलो थी हा भलो थी अचिजा हा वञ भले वञ भले वञ हा वञ टाटा अच्छी है बेटा चाहिए तो निभागा ही तो मुझे वरी कुट जी आयो अरे बोरी खड़ी वन बोरी बिल्कुल सही निकालो वरी तवाल पट्टी में हिकड़ी पुड़ी अरे टजन खड़ी वन टजन भाई मुझे पूछे पियो छा पियो चवे छोटो तो एक तो पुटगा किक पई हाणे तू सामान वनी अंदर रख आ जाए ना कदा करो कितो कुरान तो पूरी दुकान खड़ी है वैसे तू हां भाई ये जट लगे चल सलाम बाबा के औरत शेड़ी कुरान तंगन भलो दी दे दाल ही कोन अल्लाह रे तू निभागा सामान तेरा में जिराओ ना उन्हें खदड़ी के ना साडी प्यार मोट से सुतली आपको ओ मैनू अंदर आवन दी इजाजत है ओने भागा अंदर अच्छी तो वेला ले इजाजत तो बुड़ी अच्छा आ वहीं तक ओए मेरी सोनिए ओ मेरी हीरे ओ ਹੁਣ ਤੇ ਮੈਨੂੰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਨਿੰਦਰਾ ਵੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀਆਂ हां सच तेरी ਇਹੋ ਜੀ ਮੁਹੱਬਤ कैद हो गया वहां सच तो जमी मुखे रात निंड न थी अचे मां सॼी रात मुखे रात तो खबर लाइट भी कोन नी थे भान में मच्छर पटे में आसिल दोना फड़े वेठी हम सॼी रात तो एकड़ो सरप्राइज देवे की गाल बुधाणी है ई तो के या गाल बुधाणी है 31 मार्च शानी शादी हाल में घोट थी अचे हां हां की प्रोग्राम है की शादी दा प्रोग्राम कीता होया हां उते तो सफाई कराई हम निभागा तो शादी करना ओ तो फिर ठीक है कुड़िए मैं जरूर आवांगा मैनू मौला जट दे काप दी कसम
समेत मैं आवांगा। किरी न पोइ एॾो जोश में न चल ठीक आहे तयार थी अचजा। बिड़ी हाणे छा थींदो बेटी? छावरी छा थींदो? निभागा सॼो ॾींहुं एसी वारे कमरे में सुतो पिए हाणे त पुछी छावरी छा थींदो? हाणे उहो ई थींदो जेको मंज़ूर ख़ुदा थींदो। बेटी अॼु मूंखे मुंहिंजो ॾाढो ॾाढो थो यादि अचे। हाय शायदि इहा तो ॻाल्हि करे त मूंखे बि मुंहिंजो नानो ॾाढो थो यादि अचे। भला ॿुध तुंहिंजो नानो छा कंदो हो बेटी? मिठा उहो हजम हो न। हैं हजम हो ख़बर हुजे त नक जा वार हाणे बस चर्चा न मूंखे इहो ॿुधा त तूं छो ॾाढो छा कंदो? मुंहिंजो ॾाढो छा कंदो? हा ॿुधायां तोखे छा कंदो? ॿुधा ॿुधाए ॿुधाए न। मुंहिंजो ॾाढो माण्हू मारींदो हो। गाने में दे तू अट करना बचने शादी करना दे शादी करना शादी ओ मेरा वोट नहीं ओ छड़ो शादी कर चलो न को गरीब ॾिसो भगा बेटा शादी कर ला लूसी अरे मूंखे जे खचाई तो अरे कर्ज काटो पागेरा अरे मत रोटी अकेले छोकरी की किसी शर्म तो ते हेडी उम्र में इश्क तो करे हां लालो अटे सब कमण आगे छोड़ो रे आता है आस्ते तक मारे बड़ी बड़ी ऐसा करने भागा बोला तू भी शादी करने बुझा मैंने गांडी कर बाजी सामने आए इश्क कर अच्छी दाढ़ी मुझो पेना छेड़ो ही मुझो अरे अच्छी दाढ़ी लाला तो के न माना छड़ी न कोना थी शादी न कर लाला नवी दे अरे जो छोकरिया हुए जो कौन तो चिड़े तुझो भेना जा हां ये तुझे अरे ये जो तुझो भेना छेड़ो ही मुझो यार हले दिखे यो सब हले पादर मुझे बारा उठार जो ना बुटा ना बुटा मुझे पादर भाग जा से तकलीफ और पख्तून पर विलायत तको तो खाना खराब के लाने का माई तो वो छड़ में कपड़ा तो मतलब तू कपड़ा खपाई कौन खपाई हां बाकी इते पे बाबे का जो बाकी इतने तुझे बाबे जो कर मान मुझे तूने दिक्कत उठाई गरीब चुचो मारे एक अंदर खून मारी चलियो है शादी कने कौन कर लो छोटा कही है तो कही वो प्यार से यार न पे भाई प्यार अल्लाह अल्लाह पठान या बेचारे पगड़ी न था मिठी ॾाढो मज़ो कयोसीं मुझे तो असर अथन में सूर पई थी कईओ कई भाई मुझे कान में सूर पइजी वियो आहे। तू तने पारा मुसा न गाला हक बरहक हक बरहक हक लतीफ हक गानो थोड़ी दासी भाई हां बुधा यो थे जो पंजो टे ॼणा आया मूंखे अच्छा जिनी तो गाल थी हां यो ताजी सॼी पायो ते पाए ॾियण भई थोड़ी
शायद मां तोखे वठण आया मुंहिंजा पुट हल तुंहिंजी मां तोखां सफ़ा ॾाढी बीमार आहे बाबा बाबा तू हिते हा शायद ॾिस न मां तोखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि तो ताईं पहुची वियुसि न बाबा बाबा याद करो एडी जेडी तो मुखे आई मुझी साईमा मोहब्बत के बने घरा धिकारी बाहर कढे हुयो छा तो के वडी विसरी ना आहिनि बाबा बस उहो मुंहिंजो जज़्बाती फ़ैसिलो हो पुट जज़्बाती फ़ैसिलो उहो पीउ न आहे चाहींदो उनजो पुटु या उनजी न्याणी मोबाइल फोन ते इश्क करे ऐं शादी करे असांजी त ख़्वाहिश हूंदी आहे त असां पंहिंजे औलाद खे पंहिंजे हथनि सां पढ़ायूं मां सिंध जे उन्हनि सभिनी न्याणियुनि खे अॼु पैगाम लतीफ़ थो ॾियां त ख़ुदा जे वास्ते मोबाइलनि ते पंहिंजो वक़्तु विञाइण खां बहितर आहे त तालीम ते ध्यानु ॾियो सिंध जूं न्याणियूं असां SP ऐं DC ॾिसण था चाहियूं न की कोर्टुनि में थाणनि ते दर बदर ऐं ज़िलत वारी ज़िंदगी बाबा बाबा तू हिमल कुछ भी चव मां तो सा हर किस न हलंदुसि बाबा ॾिस शायद थी मुंहिंजे हथनि खे ॾिस मुंहिंजा पुट हथन के ॾिस बाबा अॼु खां वठी तव्हां मुंहिंजे लाइ मरी आहियो मां तव्हांजे लाइ मरी आहियां ऐं हा अमां खे वञी चओ मां न ईंदुसि भली मां क़बर जी कंधी ताईं पहुचे न त बि साईं मां शायदि मुंहिंजी क़बर ते गुल विझण लाइ न पहुचंदा शायद तोखे शर्म न थो अचे अरे हिक फ़कीर बणजी तुंहिंजे पुठियां दर दर ते भटकियो अॼु तूं कहिड़ो पुट अहिड़ो शर्म कर तुंहिंजी मां क़बर जी कंधी ते पहुती आहे ऐं तूं पंहिंजे पीउ खे जवाब था ॾेई रामुटा असांजे विच में न अच त तुंहिंजे लाइ सुठी ॻाल्हि आहे अच्छा हाणे मां राम फोटो बणजी वियुसि हा तूं रामुटो बणजी वई तुंहिंजो रामोटा हा रामुटो मूंखे साईं मां खां वधीक केरु अज़ीज़ कान्हे शर्म अचणु खपे तोखे अरे तुंहिंजे करे मूं छा न सघो पातर हिकु जा तड़का अॼु तूं मुंहिंजो दोस्त आहे दुश्मन आहे अॼु मां ही मुंहिंजी भाॼाई न मुंहिंजी भेण आहे अॼु मां भेण खे पाण सां गॾु वठी वेंदुसि पोइ तूं हिते बीठो थोकूंगा हलिया भाॼाई तूं मूंखे छॾे नथी वञी सघी साईं मां तूं मुंहिंजी मोहबत आहे साईं मां शायद मुंह मां हथ कढ अॼु खां पोइ न तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं न मां तुंहिंजी ज़ाल आहियां साईं मां तोखे शर्म नथो अचे तूं मूं जे करे उन पी खे तो छॾी जे तोखे नंढड़ो करे वॾो कयो ऐं तोखे तमीज़ नाहे हिकु पीउ तुंहिंजे अॻियां हथ थो वधे तूं उन खे चए थो कहिड़ा हथ थो वधी शर्म अचणु घुरिजे शायदि तोखे शर्म अचणु घुरिजे साईं मां यादि करो वे तूं ई मां स्टेशन ते 3 ॾींहं बुखिया वेठा हुयासीं उहा ई पी आहे न नचई भाॼाई नचई तूं मुंहिंजो उहे ॾींहुं यादि कर जॾहिं तूं पापुड़ा पाईंदो हुए ऐं तुंहिंजो पीउ तुंहिंजो ख़्यालु रखंदो हो शायदि ख़्यालु रखंदो हो नचई भाॼाई इश्क में तो थी चुको हिन पंहिंजा रिश्ता विसारे छॾिया हा मां पंहिंजा रिश्ता विसारे चुको आहियां त पोइ यादि रख अॼु मां हिकु पीउ जे करे ऐं हिकु भेण जे करे सभु रिश्ता नातो तोड़े थो छॾिया अॼु असांखे न रोकंदे अचु भाॼाई मूंखे छॾी नथा वञी सघो बाबा साईं मूंखे माफ़ कयो बाबा साईं मूंखे माफ़ कयो बस गलतियूं नंढनि खां थींदियूं आहिनि वॾनि जी त दिलि वॾी हूंदी आहे हलो त मां तव्हांखे लाड कोड सां वरी पढ़ाईंदुसि वरी तव्हांजूं ख़ुशियूं कंदुसि अचो मूंसां सही न इहो अथई पीउ इहा अथई मां मां चवण थो चाहियां अॼोके नौजवान छोकिरनि खे जेके हिकु कसीस मोहबत जे करे पंहिंजे
पी मांगे विसारे ता बैरन पोई जिया साता जो तमाशा बिटवा करसी बड़जी वासी पठाण जा दुकानदार जा खुदा जे वास्ते हतबदी तो जवा तेरे कदम खड़ का मेरी सौ दफा सोचो न तेरा दी निसड़ा पवंदा एड़ा दी निसड़ा तू मुझे माफ कर तू मुझे दोस्त है रा बुड्ढा मुझे खबर है तू मुझे माफ करे चली रा बुड्ढा पाजल मां तो के सलाम पेश तो गया जो एक मोहब्बत जे करे तो एक रंग के रचे गया चुकी पई बाजाई खुदा के वास्ते ता नाली के पैगाम तो दिया तो फोन जैसा इश्क न कयो देख न कयो तू तो पी मांगे राजी करे और तो शादी कयो ये बजो हेलो अली बजो कुल सगा बात कर बजे पी मांगे अली करन में कुछ नहीं हेलो हेलो बजे हेलो ॾिसंदा रहो सिंधु वुड।